नाज़रीन तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त उमरकोट में नौजवान सथ जे अॻुवाण अमजद अली कोरी पारां ॿ ॾींहं अॻु डाहिली तालुके जे ॻोठ खैंसर में अचानक घरनि खे बाहि लॻण सबबि मुतासिर थियल माण्हुनि जी वाहर करण जे लाइ नौजवान सथ पारां कुनरी रोड ते कैंप क़ाइमु कई वई। रिपोर्ट दर्शन देव भील मुताबिक़ केतिरनि ई माण्हुनि पहुची बर्तन बिस्तरा कपिड़ा ऐं माली हवाले सां ताउन कयो ऐं ॿिए तरफ़ नौजवान सथ जी टीम ॻोठ कारोपली इब्राहिम चाचड़ पांदी चाचड़ बंद स्टॉप अमजद अली खोरी वलीदात पली ऐं ॿियनि ॻोठनि में पहुची मुतासिरनि जी वाहिर लाइ दर दर वाझायो। जितां जे रहवासियुनि बर्तन बिस्तरा कपिड़ा ऐं माली हवाले सां पिणु ताउन कयो। जॾहिं त अञा कैंप हलंदड़ आहे, मदद लाइ सरहदी वारनि खे अचण जो सिलसिलो जारी आहे। इन मौक़े ते अमजद अली खोरी आकिब पली अलीशर राहिमू संतोष कुमार गुलाम शबीर कुंभर ऐं ॿिया शरीक थिया।